ज़हर ज़िंदगी अज जेकरे तू सच गलाए थी असां तोखे माफ़ करे छॾींदासीं ऐं तोसां मां इहो बि वाइदो चुकिया त तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी तू पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारींजा ऐं हा तू जिते बि चाहींदी मां तुंहिंजी शादी उते कराईंदुसि पर हिकु शर्त ते अॼु जेको कुझु तोखां पुछां उन्हीं जो सही सही जवाब ॾिजां। कोड़ न आणंदा सदा जेको तव्हांखे पुछणो आहे तव्हां पुछो मां तव्हांखे सभु सच ॿुधाईंदसि हुन खां पोइ अव्हांजी मर्ज़ी आहे भले मूंखे मारे छॾियो। अदी तू पक समझ त सच ॿुधाइण सां अदा तुंहिंजी वॾे में वॾी ग़लती बि माफ़ करे छॾींदो। अदा जी तोखे ख़बर आहे न ज़बान कंदो आहे त उन ते अमल बि कंदो आहे। मूंखे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए त जेको तुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻो हुयो उन में हालात हुयो या सिर्फ़ु तूं उनखे बदनाम कयो? अदा तव्हां इहो छा पिया पुछो? सवाल न मूंखे सिर्फ़ु जवाब घुर्जे किथे ईअं न थिए त मुंहिंजे अंतर जी बाह में तूं सड़ी रख थी वञे। सही सही जवाब ॾे त असुल हक़ीक़त छा आहे? अदा हालार बेकसूर हुयो हुनखे बदनाम करण लाइ मूं मथां कमाल खान ज़ोर विधो। थमणी कंहिं जाइ जी तुंहिंजो असुल चक्कर न कमाल खान सां हुयो। न लुकमान न पाण ते काबू रख बर्दाश्त कर बर्दाश्त। चइबो त तोखे कमाल जे मथां एतिरो भरोसो हुयो जो तूं पंहिंजी इज़त सां गॾु असांजी इज़त खे बि सरेआम नीलाम करे छॾियो। अदा कसम खणी वाइदो कयो त हो हिन बदनामी खां पोइ मूंसां शादी कंदो। फैसले में तुंहिंजी शादी हालार सां थी वई। छा उन खां पोइ कमाल सां तुंहिंजो राब्तो रहियो? जी अदा। तूं कमाल जे चवण ते हालार खे ज़हर ॾिनी ऐं पोइ हालार बची निकितो। पोइ ॿुधा त कमाल तोखे किथे धोखो ॾिनो जो तूं कमाल खे छॾे करे खैरू वटि वञी पनाह वरिती। अदा जॾहिं मां हालार खे ज़हर ॾेई कमाल वटि पहुतसि त हुन मूंखे केरो जे हवाले कयो ऐं हुनखे चयई त मूंखे वठी वञी के भरपट में मारे पर खेरो ही न कयो अदा। त पोइ खेरूअ तोखे छो न मारियो? ईअं छो कई? शायद मूंखे अञा बदनाम थियणो हो या वरी कुदरत वारे मुंहिंजे नसीब में अञा वधीक ॾुख लिखिया हुआ जेके मूंखे झेलणो हुयो। हिन ज़िंदगीअ मूंखे वॾा अज़ाब ॾिना आहिनि एतिरा अज़ाब जो शायद ही के मिलिया हुजनि। तूं पंहिंजी बदनामी जो कारण पाण आहीं। हुन सां गॾोगॾु तो असांखे बि बदनाम कयो आहे। तव्हांजे साम्हूं मूंखे पंहिंजी मर्ज़ी ॿुधण जो हक़ हुजे हा न? इहे न थिए हा।
हिते आइए तव्हांजे साम्हूं मूंखे ॻाल्हाइण में ख़ौफ़ थींदो हुयो। इन करे मूं पंहिंजी ज़िंदगीअ जा फ़ैसिला ख़ौफ़ में रही कया ऐं ख़ौफ़ में थींदड़ फ़ैसिला ग़लति हूंदा आहिनि। पर हाणे मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ आहे। भले मारे छॾियो मूंखे, छो त मां पंहिंजी ज़िंदगी मां एतिरी त बेज़ार थी चुकी आहियां। जीअं नथी चाहियां। भले मारे छॾियो मूंखे, मारे छॾियो मूंखे, मारे छॾियो मूंखे। अॼु खां पोइ इहो तूं बि सम्झी छॾ त तोखे माफ़ी न मिलंदी। हाणे तोखे माफ़ी कॾहिं न मिलंदी, कॾहिं न मिलंदी। बाबा साईं, ओठे जी वापसीअ जी त तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी। हा, मूंखे ख़बर पइजी वई आहे, पर तूं एतिरो परेशान न थी। ओठो शतरंज जो वॾो खिलाड़ी आहे। उन जो पहिरियों वार प्यादे ते कॾहिं बि कोन हूंदो। उन जी नज़र सिर्फ़ ऐं सिर्फ़ बादशाह ते हूंदी। बाबा साईं, मता ओठो तव्हांजे सोच जे ख़िलाफ़ क़दम खणी, पोइ बाबा असां ग़रीबनि जो छा थींदो? छा तूं पंहिंजे घर जो बचाव करे नथो सघी? कुझु रातियूं निंड खे अलविदा करे छॾ। तंहिं करे तूं पंहिंजे घर जी हिफ़ाज़त लाइ राति जो कंहिंजे लाइ बि पंहिंजो दर न खोलजाए। उन में ई तव्हां सभिनी जी भलाई हूंदी। बाबा, इहो सिलसिलो आख़िर केसीं ताईं हलंदो? अञा त ओठो ख़ामोश आहे। उन जे पहिरें क़दम खणण खां पोइ ख़बर पवंदी त ओठो छा करण वारो आहे। बाबा, मां त ओठे साम्हूं ॾेई वेंदुसि। असुल घर में बंदूक सिधी कई वेठो हूंदुसि। जीअं दाख़िल थींदो असुल सीने वारी हणंदोमांसि। पोइ बाबा जेके खून थींदा पोइ उन्हनि सां मुंहुं केरु ॾींदो? फ़िलहाल जल्दबाज़ी न कयो, घर वेही रहो, दर बंदि करे छॾियो। केर बि दर खड़काए त दर न खोलियो जेसि ताईं इहो मसइलो हल नथो थिए। ऐं ॿी ॻाल्हि त बंदूक हणण जी कंहिंखे बि का ज़रूरत कोन्हे। इन मसइले खे मां जल्द खां जल्द हल करे छॾींदुसि। बाबा साईं, मुंहिंजो तव्हां में यकीन आहे। अलाह साईं कंदो को न को मसइले जो तव्हां हल ॻोल्हे वठंदव। ऐं घणे खून ख़राबे थियण खां बहितर आहे त इहे ॻाल्हियूं हल थी वञनि। ईअं ई थींदो। मां बि कंहिंजो नाहक रत वहाइण नथो चाहियां। बसि रुगो ओठे खे ज़िद तां लाहिणो। हाणे इहो ॾिसणो आहे त घणनि छलांगुनि खां पोइ इहो मस्त उठ प्रेम में अचे थो ऐं हक़ीक़त खे सुञाणे थो। न लुकमान न, अञा घणा कम रहियल आहिनि। जेकॾहिं तव्हां अञा बि मूंखे सहारो ॾींदव त उहे कम हथ में रहिजी वेंदा। अदा अलाह जे आसिरे तव्हां जे आसिरे आहियूं। अलाह ख़ैर करे तव्हांखे कुझु थी वञे त असांजो छा थींदो? मालिका, मुंहिंजे भाइरनि खे तूं सम्झ ॾे त हाणे फॾी वारा कम छॾे ॾियनि। जीअं अञा बि न मुड़िया त ॾाढो नुक़सानु खाईंदा। हे मुंहिंजा मौला, तूं सम्झ ॾे मुंहिंजे भाइरनि खे। कमाल खान वॾो गंद कंदो, कॾहिं बि कोन मुड़ंदो।
इन गंद खे तूं ऐं मां ॿुहारे नथा सघूं। माठ करे वेही तमाशो ॾिस। बादल माठ करे खेरो के वियाण ईंदो। हा मोर, माठ करे वेहण बुज़दिल इंसान जो कमु आहे। पराए झेड़े में असांखे टंगाइण जी का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं ओठो संग ॾियां न त अॼु इहो ॿार बि ओठे तां हल्को थी पया। सोटी इहो ॿार न, इहो इन्हनि वटि हिकु हथियार आहे। हथियार उहो वरी कीअं? इन छोरी खे पूरो करे इन जो केस रईस गफ़ार ख़ान कमाल मथां कंदा। पोइ तूं ॿुधा त इहो हथियार थियो या न? हीअं त मां ओठे वारनि खे हरगिज़ करणु कोन ॾींदुसि। सोट तूं ऐं आऊं ओठे खे नथा रोके सघूं। तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि त कर। सोट हक़ीक़त छा आहे इहा जल्दी तुंहिंजे साम्हूं अची वेंदी। यार मूंखे पूरी पूरी पक थई त इहे निभागा ओठे वारा मीरा के घर अगवा करण जी कोशिश कंदा। खुदा आहिनि त निभागा तरड़ छा थो करे सघिजे? छा था करे सघूं? यार ॻाल्हि ॿुध, असांखे हाणे चौकी ॾियणी पवंदी। यार परावन घरनि जी केसी ताईं चौकी ॾींदासीं? जेकॾहिं भाॼई मीरा तोसां राज़ी थिए थी न, उनखे खणी हली कोर्ट में पेश कंदासीं, मसइलो ई ख़तम। यार ॻाल्हि ॿुध, इन कम लाइ पहिरियां मीरा सां मिलणो पवंदो, उनखे घरां निकिरण लाइ राज़ी करणो पवंदो। अदा तूं छा थो सम्झी त भाॼई मीरा राज़ी थी वेंदी? यार हिन वक़्तु जंहिं सूरनि मां गुज़रे पई न, उनखे राज़ी थियणु घुरिजे। अदा जेका तुंहिंजी सलाह। यार राति इन ग़ुलाम जे घर में घिड़ी मीरा सां मिलण जी कोशिश कबी। अदा पराए घर में हलण नामुमकिन आहे। इहो ग़ुलाम सॼी राति जाॻंदो हूंदो, उनखे ओठे वारनि जो ख़ौफ़ आहे। अदा जेकॾहिं असां ईअं हलियासीं न त इन ग़ुलाम जे नज़रुनि में अची वेंदासीं। यार ॿी का वाट बि त न आहे न दा। अदा मां चवां थो त मोबाइल ते प्रोग्राम ठाहिजे। यार हिन वक़्तु भाॼे वटि मोबाइल बि कान्हे न। यार तूं त मीरा खे हर वक़्तु भाॼाई चवंदो थो थी, पर हिन वक़्तु हू तुंहिंजी भाॼाई न थिए। अदा रब न, जीअं तो भाॼई मीरा खे पंहिंजी ज़िंदगीअ जो साथी क़बूल करे छॾियो आहे न, ईअं ई मूं दिलि सां उनखे भाॼई तस्लीम कयो आहे। अॼु या सुभाणे तुंहिंजी त कुंवार थींदी न। मालिक भलाई कंदो, ईअं ई थींदो। यार हाणे तूं रुगो इहो सोच त मीरा खे घरां कीअं कढूं। हा हाणे सिज लहण में बि काफ़ी टाइम आहे। हाँ सिज लहण ते ई तूं बि सोच, मां बि सोचां, त पोइ सोचे इहो तय कयूं त मीरा खे घरां कीअं कढूं। भेण तूं अंदर हली आराम कर ऐं हा अदरा दर बंदि करे छॾिजांइ। जेकॾहिं असांजे घर में अची करे पोइ असांखे मारे बि न त बि दर न खोलजांइ। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां बि अॼु राति मीरा सां गॾु सुम्हंदसि। तूं ॿाहिरि अकेलो ई खोड़ आहीं। तुंहिंजो साह न वञे, कुझु बि कोन थींदो। जेकॾहिं कुझु बि न थींदो पोइ मीरा खे अंदर कमरे में छो पियो सुम्हारी? लाली इत्तफ़ाक़ पुछी न ईंदो त पोइ मां बि इन इत्तफ़ाक़ जे ख़ौफ़ खां अंदर सुम्हा पई। भाॼई तूं ऐं अदा अंदर वञी सुम्हो, मां थी ॿाहिरि सुम्हां। न मुंहिंजी भेण, तूं ऐं लाली अंदर हली आराम कयो, मां ॿाहिरि सुम्हां थो। हाणे हलो उथण जी कयो। हलो भेण तूं बि हल, टाइम न हल, हलो सुनो, हलो उथो। ऐं हा ॻाल्हि ॿुधो, जेकर ॿाहिरि वठा थी वञे त ख़ामोश थी वञिजो, असुल लफ़्ज़ न ॻाल्हाइजो ऐं हा दर न खोलजो। मां ॼाणिया त ओठो ॼाणे। न बंगले जे चो तरफ़ लिकी वेही रहो। ओठो या हुनजा भाइर जीअं तव्हांखे नज़र अचनि न, उन्हनि खे सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणिजो। सरकार वॾेरे जो हुकुम आहे, उन्हनि जे मथां गोलियूं न हलाइणियूं, उन्हनि खे ॿधी हथु करणो आहे। तव्हां कॾहिं बोठिया जे मथां कंट्रोल कोन करे सघंदो। जेकॾहिं तव्हां इहा ग़लती कई न त पोइ तव्हां मोल हूंदो, हू तव्हांजे मथां हूंदा। जेको तव्हांजो हुकुम सरकार। लापरवाही थियण न घुर्जे। लापरवाही न थींदी सरकार, हुकुम खपे। पोइ वञो बोर चवानी बंदि कयो, वञण जी कयो। अदा वॾा, जेकॾहिं तूं इजाज़त ॾे त मां ॿाहिरों चकर ॾेई अचां, ॾिसी अचां त
राइस गफ़ार खाना जे बंगले ते कहिड़ी चुरपुर थी हले? तुंहिंजे ॿाहिरि वञण सां उन्हनि खे अञा ई शक पवंदो। अञा कुझु ॾींहं असांखे सब्र करणो पवंदो। इहो सबुर ई त लुकमान खां नथो थिए न। लुकमान खां वधीक मुंहिंजे अंदर में बाह भरे थी। मुंहिंजी दिलि चवे थी त इन हवेली जे मथां वञी बम उछलाए अचां, पर अकुल थो चए त इहा वॾे में वॾी बेवकूफ़ी हूंदी। अदा जेकॾहिं अव्हां चाहियो था त पोइ ॻाल्हियुनि वसीले बि मसइलो हल थी सघे थो। बस हाणे बस ठहियो, विच में तूं टंग नाड़ाईंदी कर, ॻाल्हियूं कंदासीं। ॻाल्हियुनि वसीले लुकमान अधी लख जी ॻाल्हि कई आहे। इहो छा चई अदा? हाणे असां इन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं। पहिरियां मां चवां थो त कमाल खान खे रहिस गफ़ार खान जे साम्हूं छिकरायूं। जॾहिं ॿिन्हिनि भाइरनि में इख़्तिलाफ़ पैदा थींदा पोइ इन ॻाल्हि जो फ़ाइदो वठी कयूं गफ़ार खान खे पूरो। बाक़ी रहियो कमाल खान, जेको असांजो कुझु बि बिगाड़े नथो सघे, कुझु बि न। गफ़ार खान कमाल खान खे हाणे का बि सज़ा न ॾींदो। गफ़ार खान पंहिंजी इज़त खे बरक़रार रखण लाइ कमाल खान खे सज़ा ज़रूर ॾींदो। अदा वो तो सिधी ॻाल्हि आहे। अदीअ खे बि रस गफ़ार खान ॻाल्हियुनि लाइ घुराईंदो। फ़ैसिलो अकेलाई में कंदासीं, पूरे राज खे कोन घुराईंदासीं। अदा फ़ैसिलो छिकराइण सां सभु ईअं ई सम्झंदा त असां कमज़ोर थी विया आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त फ़ैसिले में थियल सभु ॻाल्हियूं लिखंदियूं कोन, पोइ असां इन खां वधीक बदनाम थी वेंदासीं। अदा थोरो सोच त सही, सोच अदा सोच। अदा रईस कमाल खान का सिधो बलांद कंदासीं, ई ॻाल्हि जो वक़्तु न आहे। जेतिरो तव्हां कमाल खान ऐं गफ़ार खान खे कमज़ोर सम्झो था, एतिरा कमज़ोर न आहिनि। उन्हनि खे सॼे ॻोठ में बदनाम करणो आहे, ख्वार करणो आहे उन्हनि खे। जेको सॼे ॻोठ जे साम्हूं पंहिंजे इंसाफ़ जा नारा हणंदो थो रहे, हाणे उन्ही खे ॾिसणो आहे त उहो इंसाफ़ कहिड़ो थो करे। अदा मर्ज़ी जा मालिक आहियो, बाक़ी मां ॻाल्हियुनि जी हक़ में न आहियां। जहिड़ो वारियो त भले वारियो, पोइ मरूं या बचूं, जेको थियो मुंहुं ॾींदासीं। तकड़ न लुकमान, तकड़ न। हर कम खे पंहिंजे सही वक्त ते अचण ॾे। उठा ज़ुल्म करे वे, उठा ज़ुल्म करे वे। असां सां ज़ुल्म थियो, असां सां कहर थियो। मीरा के ज़ालिम खणी विया अगवा करे। गुलाम ही सब कुछ कीअं थियो? निंड में सुतल है या तुंहिंजूं अखियूं मुंडे छोकरी खे खणी विया? बाबा साईं ये सब कुछ ओस्ते में थी। मूंखे त मोहलत भी कोन ॾिनो। दर भनी मूंखे कब्ज़ा में करे मीरा के साण करे हलिया विया। भला तो सुञाता त केर हुआ? बाबा साईं सुञाणप जी कहिड़ी ज़रूरत? ओठे को सवा ॿियो केर तो थी सके? गुलाम इहो मुंहिंजे सवाल जो जवाब नाहे। साईं ओठे वारा ई हुया, मां पंहिंजे इन गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे। अदा साईं ओठो पंहिंजो पलांद करे वियो। जंहिं छोकिरी जे करे मसइलो थियो, ओठो न छोकिरी खे पंहिंजे कब्ज़े में करे वियो। कोन बख़्श कंदुसि ओठे खे, हाणे कॾहिं बि कोन बख़्श कंदोमांसि। ओठे जी इहा मजाल जो गफ़ार खान जे साम्हूं थी बीठो आहे, हाणे उनखे पंहिंजी औकात ते आणो पवंदो। ॾाढी गर्मी आहे। सचो है सावण। शाबाश हुजे न छोकिरीअ खे जो चुल्ह ते वेही चाह थी पचाए। अम्मा मूं चाहे बिकाड़े छॾिया, बाबा पापा भी वठी आयो आहे, पर अदा वारा अञा ताईं न आया आहिनि। ख़बर ना है अमड़, रात खां वठी पाणीअ जे वारे ते विया आहिनि। अलाए छो देर कई अथन। ॿाहिर वठा थी वई आ। रात मीरा अगवा थी वई। छा मीरा अगवा थी वई आ? हाँ चवन था त इहो कम ओठे वारनि जो आहे। असांजा छोकर भी रात खां वठी नाहिन आया। मालिक साईं भलाई करे, अलाए छो नाहिन आया। पाणीअ जे वारे ते विया आहिनि त अची वेंदा। अदा वारा अची आ।
वाह खैरन सां अची वियो। असां त तव्हां लाइ परेशान थी विया हुआसीं पुट। केर तो थी सके मीरा खे अगवा करण वारो केर तो थी सके? पुट चवनि था त गुलाम रह सके नाला ॾेई छॾियानि। इहो कमु ओठे वारनि जो आहे। अदार बन मूं त तोखे पहिरियों ई चयो हुयो इन ओठे वारनि खां सवाइ ॿियो केर थो थी सघे। ओठो इन महिल मस्तु उठ बंजी चुको आहे। उनखे केरु रोकींदो? मां रोकींदोमांसि अदा, मां। जेकॾहिं उन मीरा खे इज़त सां वापसि कोन कयो न त पोइ इहो ओठो उठ ऐं जा इहे ॿई ॿाहिरि मोल हूंदई। न बरबन तोखे तकड़ करण जी का ज़रूरत कोन्हे का। रईस ऐं ओठे वारनि विच में वठवठा लॻी पई आहे। अब पाण ई उन्हनि खे रईस मुंहुं ॾींदो। हू रईस खां ॾाढा थोरी आहिनि। तव्हांखे तकड़ करण जी ज़रूरत न आहे। असांजो पूरो ध्यानु पंहिंजे घर तरफ़ हो। ओठो वरी होॾां धक करे हो। ओठो वॾो चालाक ऐं शातिर माण्हू आहे। एॾो सवलो वठ कोन ॾींदो। वॾेरे जो पूरो ज़ोर आहे त पहिरियां छोकिरी मोटरायो। कमाल खान तूं अञा हिते बीठो आहीं? गाॾी कढी हमरा वठी निकिरी वञ। कमदार तूं बि माण्हू वठी ॿिए तरफ़ निकिरी वञ। अॼु जो अॼु शाम ताईं कंहिं बि सूरत में छोकिरीअ खे वापसि कराइणो आहे। जेको तव्हांजो हुकुम अदा साईं। जेकॾहिं असां छोकिरीअ खे वापसि न करायो त ओठो आसमान ते उॾामंदो, आसमान ते। उन करे हर हाल में छोकिरीअ खे वापसि कराइणो पवंदो। सुठो ड्रामो रचायो अथनि ऐं मूंखे इहा ॼाण न हुई त रईस गफ़ार ख़ान अहिड़ी घटिया चाल खेॾंदो। छोकिरी खे हथ सां गुम करे इल्ज़ाम असां मथां आणंदा मूं कॾहिं सोचियो बि न हो। तव्हांजो छा अंदाज़ो आहे त हिननि मीरा खे किथे लिकायो हूंदो? हाणे इहा ई जांच करणी पवंदी। जीअं उन्हनि असां सां चाल खेॾी आहे न, असांखे बि उन्हनि सां अहिड़ी चाल खेॾणी पवंदी। अॻ में छोरी खे हथु खणणो आहे। अदा इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं असांखे ख़बर पवंदी त छोकिरी खे किथे रखियो अथऊं। तव्हां मर्दनि जी दुश्मनी में लोड़े वीचारी मीरा पई। हिन वक़्तु हुनखे छा गुज़रंदी हूंदी त अलाही ॼाणे थो। उथो हाणे उथो, मुल्क मरी चुको आहे। घर वञी पंहिंजा कन लिकायो। ओचितो कि तव्हां ट्राकोड़ा थिया त तव्हांखे लिकण जी जाइ हथु कोन ईंदी। चई सही तो रमू। जे ज़मीन जो कमकार छॾियोसीं न त पोइ कमदार जी किरकिर खे मोह केरु ॾींदो? रमदार जी किरकिर खां तव्हां बची पवंदो, पर ओठे वारनि जी बंदूकनि खां तव्हांखे केरु बचाईंदो? मौला बचाईंदो हिननि ज़ालिमनि खां। हिन वक़्तु ॻाल्हि घरी थी वई आहे। अञा त वधीक गंद थींदो। भोतार वॾो जेतिरो हिते अमुन कराइण जी कोशिशि थो करे ओतिरो वञे थो माहौल ख़राबु थींदो। कोठे वारा जंहिं बि ॻोठ में हूंदा उते अमन जो कॾहिं सोच बि न रमो। कयो तमाशो मुझी जिंदगी के अञा भी तमाशो बढ़ायो। मुझी दाव में मालिक धराए। वो सब कुछ दिसे तो, सब कुछ समझे तो मुसा केड़ा केड़ा कलूर कया वया है। मालिक वठंदो, वो जरूर वठंदो मुझा हिसाब। हर एक का वठंदो। जो तो हुन वटि देर त आहे, पर अंधेर न आहे। मूंसां ज़रूर इंसाफ थींदो। वो मालिक सालमन खां अहिड़ो त हिसाब वठंदो जो ॿीहर कॾहिं बि कंहिं बि मज़लूम नियाणी खे दर दर कोन रुलाईंदो। मुझा मालिक तू तो जानी तो मां बेगुनाह आया।
पर मुझा मालिक मुझे इंसाफ घुर्जे। बेशक तुम सबका बेहतरीन इंसाफ करण वारो आई। मुझा भी इंसाफ करो मुझा मालिक। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।